अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु मां आहियां बिशारत सुमरो। आया संझा सैयद हल्ला की हेडलाइंस तरफ। मौलाना फजल रहमान की सदारत हेठ पीडीएम जो इजलास इस्लामाबाद में थी रहियो आहे। मुल्क की सियासी सूरत हाल, हुकूमत मुखालिफ तहरीक के ॿियनि मामलनि ते गौर वीचार। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए इजलास में शरीक। सेनेट के इजलास में नेब ते बहस दौरान हुकूमत ऐं अपोज़िशन मेंबरनि जी हिक ॿिए ते तनक़ीद। राजा ज़फ़र हक़ जो चवणु आहे त नेब अदालत खां ॿाहिरि ट्रायल शुरू करे माण्हुनि खे बदनाम कंदी आहे। नेब जो मक़सदु आहे त सियासी मुखालिफ़नि खे बदनाम कयो पियो वञे। मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी चयो आहे त मुल्क में एहतसाब जे नाले ते सियासी इंतकाम जो सिलसिलो जारी आहे। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जी तक़रीर दौरान पीपी सेनेटरनि जो एहतजाज, ऐवान में घोर। पीडीएम के लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ाउनि वारो मामलो रोल शिकार आहे। 31 डिसंबर गुज़री वञण बावजूदि इस्तीफ़ाऊं न आयूं। अवाम खे ख़बर पइजी वई त पीडीएम जी एजेंडा कहिड़ी आहे। परडेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। शाह महमूद कुरैशी पीडीएम खे गैर फितरी ऐं गैर वक़्ती इतिहाद करार ॾेई छॾियो आहे। हुकूमत एनआरओ ऐं एहतसाब जे अमल खां सवाइ ॿियनि क़ौमी मामलनि ते ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। यारहं जनवरी ते तालीमी इदारा खोलण बाबति अञा कुझु नथो चई सघिजे। कोरोना सबबि तालीम जो तमामु घणो नुक़सानु थियो। कोरोना जो नओं क़िस्म बि आयो आहे जंहिंजो जाइज़ो वरितो पियो वञे। तालीमी इदारा खोलण जो हतमी फ़ैसिलो सिहत वारी वज़ारत जी सिफ़ारिशुनि ते हूंदो। 4 जनवरी ते सिहत वारी वज़ारत खां मशवरो वठी फ़ैसिलो कंदासीं। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो बयानु। मुल्क की तरक्की लाइ चीन सां गॾु कमु कयूं पिया। मुल्क में सनअतुनि जे क़याम लाइ क़दम खयां। माज़ी जी हुकूमतुनि वॾियूं ग़लतियूं कयूं। कोशिश आहे त अवाम खे गुरबत मां कढूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीर की खिताब। पीपी सिंध के सदर निसार खोड़े चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सूबाई ख़ुदमुख़्तियारी खसणु चाहे थी। असां कंहिं बि सूरत में सूबाई ख़ुदमुख़्तियारी समेत ॿियनि हक़नि तां बरदार न थींदासीं। ॿिए त सिंध जी मिल्कियत आहिनि। सिंध जे वसीलनि ते कंहिंखे बि कब्ज़ो करणु न ॾींदासीं। डॉक्टर कादिर मक्सी समेत ॿियनि जमायतुनि जे अॻुवाननि सां मुलाक़ातूं कंदुसि। एमक्यू वफ़ाक़ में वेही आदमशुमारी जे मामले ते ख़ामोशी इख़्तियार कई। टे खंड गैस बिजली ऐं दवाऊं चोरी जो साल हो। 2021 सुनामी जी तबाही जो साल साबित थींदो। पीटीआई सरकार जो नौकरियूं ऐं रिलीफ ॾियण वारो वाइदो पूरो निकितो। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो बयानु। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस वधीक 71 ॼणनि खां हयातियूं घुड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 10,176 थी वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,863 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 4,02,178 ताईं पहुतो। 4,37,229 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब। खान माहण में जो ॻोठ मोहम्मद आलिम गोंदल में वहशी जवाबदार धणी बख़्श गोंदल ज़मीन न लिखी ॾियण तां पंहिंजे पीउ अहमद अली, माउ सकीना ऐं भेण शकीला खे तेज़ धार औज़ार सां कुही क़तल करे छॾियो। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़मीनी तकरार सां पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वञे। पीर जो ॻोठ भरसा कोट मीर मोहम्मद में ओढा ऐं नारेजा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में खूनी तकरार तां झेड़ो। फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में मौला बख्श ऐं अली हसन नारेजो शामिल। नव देरो लॻ ॻोठ मीरवाह में खोखर बिरादरी जे 2 धुरियुनि में ज़मीन जी तकरार तां झेड़ो। फायरिंग में पीरसन शख़्स मारिजी वियो।
गाज़ी अहमद भरसा सुठियो मिनातो स्टाफ वटि कणिक सां भरियल चालक पलटी 3 ॼणा फौत हयातियूं विञाइणनि में शौकत अली हसन अली ऐं उमर शामिल चंबड़ में मोटरसाइकिल स्लिप थियण सबब नौजवान फौत थी वियो जाती लग गुड मौलवी मोहम्मद खासकेली जो रहवासी नौजवान इरशाद खासकेली कराची में रोड हादसे में फौत थी वियो ऐं थर में ॿारनि जी फौतगियुनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो सिविल अस्पताल मिठी में खुराक जी खोट ऐं बीमारियुनि वगे वधीक 2 ॿार फौत 45 ॿारनि जो इलाज हलंदड़।